हिकु माण्हू कुठल कुकड़ खणी कुकड़ विकणंदड़ जे दुकान ते आयो ऐं चयईंसि त भाउ हीअ कुकड़ कटे बूटियूं त ठाहे ॾे। दुकानदार चयो त कुकड़ रखी वञ, अध कलाक खां पोइ अची ऐं खणी वञजांइ। इत्तेफ़ाक़ सां शहर जो काज़ी उन दुकान ते आयो ऐं दुकानदार खे चयईं त हीअ कुकड़ मूंखे ॾे। दुकानदार चयुसि त साईं हीअ मुंहिंजी नाहे, कंहिं ॿिए माण्हूअ जी आहे ऐं मूं वटि बि ॿी का कुकड़ कोन्हे जो तव्हांखे ॾियां। काज़ीअ चयो त का ॻाल्हि नाहे, हीअ तूं मूंखे ई ॾेई छॾ, मालिक अचे त चइजांइसि त कुकड़ उॾामी वई। दुकानदार हैरान थी पुछो त साईं ईअं चवण मां कहिड़ो फ़ाइदो थींदो? हुन त पाण कुठी आहे ऐं मूंखे अची ॾेई वियो आहे, पोइ कुठल कुकड़ कीअं उॾामंदी? काज़ीअ चयुसि त मां जेको तोखे चवां थो उहो गौर सां ॿुध। बसि हीअ कुकड़ मूंखे ॾे, हू वधि में वधि तुंहिंजे ख़िलाफ़ केस खणी मूं वटि ईंदो न, मां वेठो आहियां। दुकानदार काज़ीअ खे उहा कुकड़ ठाहे ऐं ॾेई छॾी। जॾहिं कुकड़ जो मालिक आयो त पुछाईंसि त अदा ॾे ख़बर, कुकड़ कटी अथई? दुकानदार चयुसि त मां त कटी हुई, पर तव्हांजी कुकड़ उॾामी वई। मालिक हैरान थी पुछो त इहो कीअं मुमकिन आहे? मूं पाण हथ सां कुही ऐं तोखे अची ॾिनी आहे। ॿिन्ही में बहस मुबाहिसो शुरू थी वियो ऐं ॻाल्हि वञे अदालत ताईं पहुती। रस्ते में वेंदे हुननि ॾिठो त ॿ माण्हू पाण में विढ़ी रहिया हुआ। हिकु मुस्लमान हुयो ऐं ॿियो हुयो हिंदू। दुकानदार उन्हनि खे छॾाइण जी कोशिश कई, पर संदसि आङुर हिंदूअ जी अखि में वञी लॻी ऐं उन जी अखि ज़ाया थी वई। माण्हुनि दुकानदार खे पकड़े वरितो त हाणे अदालत हलो। ईअं दुकानदार ते ॿ केस थी विया। दुकानदार भॼण जी कोशिश कई ऐं हिक मस्जिद जे मीनार ते चढ़ी वियो। जॾहिं माण्हू खेसि पकड़ण जे लाइ मथे चढ़िया त हुन उतां खणी टपो ॾिनो ऐं हेठि बीठल हिकिड़े ॿुढड़े माण्हूअ ते वञी किरियो, जंहिं करे हू ॿुढड़ो थॾे ते ई मरी वियो। हाणे ॿुढड़े जे पुट बि दुकानदार खे अची पकड़ियो। ईअं दुकानदार ते थींदे थींदे 3 केस थी विया। जॾहिं सभु काज़ीअ जी अदालत में पहुता त काज़ी दुकानदार खे ॾिसी मुरकण लॻो, छो त खेसि कुकड़ यादि अची वई। काज़ीअ चयो त मां हिकु हिकु करे सभिनी जो फ़ैसिलो कंदुसि। कुकड़ जे मालिक खां काज़ीअ पुछो त तुंहिंजी दावा कहिड़ी आहे? मालिक चयो त साईं हिन मुंहिंजी कुठल कुकड़ चोराई आहे ऐं हाणे चवे थो त तुंहिंजी कुकड़ उॾामी वई। काज़ीअ पुछो त छा तूं अल्लाह जी कुदरत ते ईमान नथो रखीं? जॾहिं अल्लाह सड़ियल हॾियुनि खे ज़िंदह करे सघे थो त छा तुंहिंजी कुकड़ खे ज़िंदह करे उॾाए नथो सघे? मालिक ख़ामोश थी वियो ऐं चुपड़ी करे केस वापसि वरिताईं। ऐं ॿिए नंबर ते हुयो हिंदूअ जो केस। वाणे चयो त हिन मुंहिंजी अखि फोड़ी आहे, मां बि हिन जी अखि फोड़ींदुसि। काज़ीअ चयो त कानून मूजिबि मुस्लमान ते गैर मुस्लिम जी दय्यत अधु आहे, तंहिं करे पहिरियां ही मुस्लमान तुंहिंजी ॿी अखि बि कढंदो, पोइ तूं भली बदिले में हिन जी हिकु अखि कढी वठिजांइ। हिंदूअ चयो त साईं रहण ॾियो, मां केस ई वापसि थो वठां। 3 नंबर ते हुयो ॿुढड़े जो केस। ॿुढड़े जे पुट चयो त साईं हिन मुंहिंजे पीउ ते टपो ॾिनो ऐं हू मरी वियो। काज़ीअ चयो त ठीकु आहे, इंसाफ़ जी तक़ाज़ा इहा आहे त तूं बि साॻे मीनार ते चढ़ ऐं हिन दुकानदार ते ईअं ई टपो ॾे। नौजवान चयो त साईं जेकॾहिं ही पासे थी वियो त मां मरी वेंदुसि। काज़ीअ चयो त इहो तुंहिंजो मसइलो आहे, तुंहिंजो पीउ पासे ते छो न थियो? नौजवान बि पंहिंजो केस खणी वापसि वठी छॾियो। दोस्तो यादि रखो त जेकॾहिं काज़ी साहब खे अव्हां वटि ॾियण जे लाइ कुकड़ आहे त पोइ काज़ी तव्हांखे बचाइण जो हर फ़न ॼाणे थो। अॼु जे अदालती निज़ाम में बि केतिरा ई फ़ैसिला हक़ ऐं सच बदिरां अहिड़नि ई हीलनि ऐं बहाननि ते ॿधल आहिनि। इन बारे में तव्हां छा पिया चओ, ज़रूरु ॿुधाइजो।